PS78 जे यूनियन काउंसिल गिरनारो सहूलतन खां महरूम। यूसी गिरनारो जो मरकज़ी शहर गंदगी जो वरचड़ियल गटरनि जो गंदो पाणी रोडनि रस्तनि ते निकाल थियण लॻो। शहरी बदबूदार माहौल वापराइण ते मजबूर गंदगी वधी वञण करे इलाइक़ो वेबाई बीमारियुनि जे वरचड़ी वियो। ज़िले इंतिज़ामिया बददियानती सबबि शहरियुनि खे साफ़ सुथरो माहौल न मिली सघियो। शहरी सरापा एहतिजाज बणियल इंतिज़ामिया घूरन सुतल हितां जे सियासी समाजी अॻुवाणनि ज़िले चेयरमैन DC ठट्टो ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे चयो आहे त यूसी गिरनारो जी मरकज़ी उदासी खे साफ़ सुथरो माहौल ॾिनो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सदाम सिंधी केटी बंदर।